Biology class now, chapter 7, lesson 12, part 1, summary, इख्तिसार। आऊं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजीउल्लाह चन्ना, अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असां जंहिंजो के लेक्चर जो मौज़ू आहे समरी, जंहिंमें असां पढ़ंदासीं पार्ट 1। चैप्टर जी समरी आहे, उन में मुख़्तलिफ़ पॉइंट्स ॾिनल आहिनि। असां पॉइंटुनि खे चङे नमूने डिटेल सां पढ़ंदासीं त जीअं जेका शइ असांखे वीडियो लेक्चर्स में का रहिजी वई हुजे त उहा हिते कवर थिए। The study about conversion of free energy into different forms by living organisms is called bioenergetics. जानदारनि अंदरि तवानाई जो हिकु सूरत मां ॿी सूरत में बदिलजंदड़ वारे अमल जे मुताले खे बायो एनर्जेटिक्स सॾिबो आहे। तवानाई जे बारे में तव्हां इहो पढ़ियो हूंदो त तवानाईअ खे न पैदा करे सघिजे थो, न ई वरी तवानाईअ खे ख़तमु करे सघिजे थो। हीअ काइनात जंहिं वक़्तु ठही या जॾहिं खां काइनात जो असां पोइ ते वञी करे उन जो अंदाज़ो लॻाए सघूं था त जॾहिं खां उहा मौजूदु आहे, तंहिं वक़्त खां एनर्जी जो मक़दार जेतिरो हुयो अॼु ॾींहं ताईं ओतिरो ई आहे। तवानाई असांजे आसपास पिणु मुख़्तलिफ़ सूरतुनि में तब्दील थींदी आहे। मिसाल जे तौर ते सिज मंझां शमसी तवानाई सोलर प्लेट ते अची करे पवंदी आहे ऐं सोलर प्लेट उन शमसी तवानाई खे वरी इलेक्ट्रिकल तवानाई में बदिलाईंदी आहे। सो गैरजानदार शयुनि में पिणु तवानाई पंहिंजूं सूरतूं मटाए थी, पर जॾहिं इहो मामिलो जानदार शयुनि में अचे जो तवानाई जी हिकिड़ी सूरत ॿी सूरत में तब्दील थी वञे त इन मुताले खे असां बायो एनर्जेटिक्स सॾियूं था। मिसाल जे तौर ते सिज मंझां शमसी तवानाई आई ॿूटे में, ॿूटे उन शमसी तवानाईअ खे फूड एनर्जी यानी केमिकल एनर्जी में तब्दील करे छॾियो ऐं इहो ई वरी फूड केमिकल एनर्जी जेका आहे जॾहिं ॿियनि जानदारनि जे पेट में वेंदी त उते इहा फूड एनर्जी या केमिकल एनर्जी वरी तब्दील थी वेंदी आहे एटीपी में। या वरी गैर जानदार शयुनि में पिणु ईअं थींदो आहे त सिज मंझां ईंदड़ तवानाई हीट एनर्जी में पिणु तब्दील थी सघे थी। ईअं जेकॾहिं असां सिर्फ़ु जानदार शयुनि जी ॻाल्हि कयूं त जानदार जिस्मनि जे अंदरि तवानाई जी हिकिड़ी सूरत ॿी सूरत में तब्दील थिए थी त इन मुताले खे असां बायो एनर्जेटिक्स सॾियूं था। एनर्जी कन्वर्जन टेक्स प्लेस ड्यूरिंग ऑक्सीडेशन रिडक्शन रिएक्शन। तवानाईअ जो बदिलजणु ऑक्सीडेशन रिडक्शन रद्द अमल दौरान थींदो आहे। ॿ हिकिड़ा रिएक्शन थियनि था ऑक्सीडेशन रिडक्शन। ऑक्सीडेशन जो मतिलबु आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऐं रिडक्शन जो मतिलबु आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन। ॿिन्ही खे गॾाए करे असां चवंदा आहियूं रिडॉक्स रिएक्शन्स। सो असां ईअं चई सघूं था त रिडॉक्स रिएक्शन्स जे दौरान एनर्जी हिकु सूरत मां ॿी सूरत में बदिलजंदी आहे। मिसाल जे तौर ते हिते तव्हां ॾिसो त असां वटि एटीपी जो हिकिड़ो मालिक्यूल आहे। एटीपी जो हिकिड़ो मालिक्यूल जंहिंखे असां सॾियूं था एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट। एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट। सो ही जेके टे फॉस्फेट ग्रुप आहिनि इहे पाण में हिकिड़े बांड जे ज़रिए गॾियल आहिनि। ही जेको बांड आहे इहो हाई एनर्जी बांड आहे। हाणे छा थींदो त जंहिं वक़्तु इहो हिकिड़ो बांड टुटंदो यानी हिन जो इहो इलेक्ट्रॉन जेको आहे लॉस थी वेंदो त पोइ छा थींदो इन मंझां एनर्जी पैदा थींदी। सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जेको आहे उहो तवानाई खे पैदा करण जो ज़रियो आहे यानी ऑक्सीडेशन थिए थी। छा थींदो जॾहिं हिकिड़ो एटीपी मॉलिक्यूल टुटंदो त 7.3 किलो कैलोरीज़ एनर्जी पैदा थींदी आहे। ईअं वरी जेकॾहिं एडीपी एडिनोसाइन डाइफॉस्फेट यानी ॿ फॉस्फेट बचा अथसि उहो बि जेकॾहिं टुटंदो त उन मंझां पिणु असांखे 7.3 किलो कैलोरीज़ मिलंदियूं। ईअं ई थींदो आहे जॾहिं असांजो जिस्म जे अंदरि माइटोकॉन्ड्रिया जे अंदरि ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन पाण में मिलंदा आहिनि त छा थींदो हिते तव्हां ॾिसो था त हीअ ऑक्सीजन हाइड्रोजन ऐं कार्बन पाण में मिलियल आहिनि। हाणे ऑक्सीजन छा कंदी त इन्हनि जे इलेक्ट्रॉननि खे खसींदी यानी हिननि खां थींदो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। ग्लूकोज़ जी थींदी ऑक्सीडेशन। जीअं हिननि वटां लॉस ऑफ इलेक्ट्रॉन थींदो त तवानाई पैदा थींदी, एटीपी पैदा थींदी आहे। यानी असां इहो चई सघूं था त ऑक्सीडेशन ऐं रिडक्शन जे दौरान तवानाईअ जो तबादलो थींदो आहे। तवानाई हिकु सूरत मां ॿी सूरत में तब्दील थींदी आहे। ATP is the source of energy for metabolic reaction in living organisms. जानदारनि में मेटाबॉलिक रद्द अमल लाइ तवानाई जो ज़रियो एटीपी हूंदी आहे। इहा एटीपी जीव घरड़े जे अंदरि सेल्यूलर एक्टिविटीज़ जे लाइ मदद फराहम कंदी आहे ऐं असांजे जिस्म खे या जानवरनि जानदारनि जे जिस्मनि में जेकी बि एक्टिविटीज़ थियनि थियूं उहा प्रोटीन सिंथेसिस जो कमु थींदो हुजे
या तव्हांजे जिस्म जे अंदरि सेल्युलर एक्टिविटीज़ थींदियूं हुजनि, ऑक्सीजन जो जीव घर जे अंदरि वञण जो कमु आहे, या उते वरी हिकिड़ियूं एक्टिव डिफ्यूजन्स थियनि थियूं जिन में तवानाई ख़र्च थींदी आहे। इन्हनि सभिनी कमकार में जेका बि तवानाई ख़र्च थिए थी सा ATP हूंदी आहे। This energy comes from carbohydrate or oxidation process or from other molecules. या तवानाई कार्बोहाइड्रेट्स मंझां पैदा थींदी आहे, या वरी ऑक्सीडेशन प्रोसेस मां पैदा थींदी आहे, या वरी ॿियनि मालिक्यूलनि मां पैदा थींदी आहे। ही फोटोसिंथेसिस जो कीमियाई अमल आहे। उन में तव्हां ॾिसो था त ATP जे ख़र्च ते कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा शुगर में तब्दील थिए थी। इहा ई शुगर वरी असां जानदार जिस्मनि जे अंदरि टुटंदी आहे, हेटरोट्रॉफ्स जे जिस्मनि जे अंदरि टुटंदी आहे त वरी ATP पैदा कंदी आहे। उहा ATP असांजे जिस्म खे, जानवरनि जे जिस्म खे हर कमकार लाइ तवानाई फराहम करे थी। Photosynthesis is the fundamental process in which basic organic molecule and oxygen are produced. रोशनाई तरकीब जो अमल बुनियादी अमल आहे जंहिंमें सादा नामियाती मादा ऐं ऑक्सीजन पैदा थिए थी। मिसाल जे तौर ते ॾिसो, ही जेके आहिनि इनऑर्गेनिक मादा आहिनि, कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी, उहे क्लोरोफिल में रोशनी जी मदद सां तब्दील थी वेंदा नामियाती मादे ग्लूकोज में ऐं ऑक्सीजन में। ही जेके असां ॻाल्हि कईसीं त फोटोसिंथेसिस बुनियादी अमल आहे जंहिंमें सादा बुनियादी मालिक्यूल तयारु थींदा आहिनि, सो ग्लूकोज आहे। ही सादो ऑर्गेनिक मालिक्यूल आहे जेको फोटोसिंथेसिस जे अमल में तयारु थिए थो ऐं ऑक्सीजन पिणु पैदा थींदी आहे। Chlorophyll is the green pigment found in chloroplast of plant cell. बूटनि जे जीव घर जे अंदरि हिकिड़ो ऑर्गेनेल थींदो आहे क्लोरोप्लास्ट। उन क्लोरोप्लास्ट जे अंदरि साओ मादो भरियल थिए थो जंहिंखे असां क्लोरोफिल सॾूं था। It captures a specific part of visible light. क्लोरोफिल छा कंदो आहे? शमसी तवानाईअ मंझां जेको हिसो थिए थो विज़िबल लाइट, उन जो पिणु हिकिड़ो ख़ासि हिसो जज़ब कंदो आहे। The fundamental production during photosynthesis is simple sugar, for example glucose. रोशनाई तरकीब वारे अमल में बुनियादी जेका पैदावार आहे सा सादी खंड थींदी आहे जंहिंखे असां ग्लूकोज सॾूं था। बूटा छा कंदा आहिनि? कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी माहौल मां जज़ब कंदा आहिनि ऐं पोइ उनखे रोशनी जी मदद सां तब्दील कंदा आहिनि ग्लूकोज में। इहो ग्लूकोज हिकिड़ी सिंपल शुगर आहे। असां सिंपल शुगर उन्हनि खे सॾींदा आहियूं जंहिंखे तव्हां वरी वधीक सादनि जुज़नि में न टोड़े सघो। तंहिंजे करे ग्लूकोज अहिड़े क़िस्म जी खंड आहे, अहिड़े क़िस्म जो कार्बोहाइड्रेट आहे जंहिंखे तव्हां टोड़ींदव त उहो वधीक सादी शुगर में कोन टुटंदो। तंहिंजे करे ग्लूकोज इज़ अ टाइप ऑफ सिंपल शुगर। असांजे किताब में लिखियल आहे त प्लांट एंड अदर हेटरोट्रॉफ्स आर आल्सो डिपेंडेंट ऑन फोटोट्रॉफ्स। बूटा ऐं ॿिया हेटरोट्रॉफ्स पिणु पंहिंजे खाधे जे लाइ फोटोट्रॉफ्स ते डिपेंड कंदा आहिनि। हाणे हक़ीक़त में त प्लांट जेके आहिनि उहे पाण जेके आहिनि उहे ऑटोट्रॉफ आहिनि या उहे पाण फोटोट्रॉफ आहिनि। तंहिंजे करे इन लिहाज़ खां चई सघिजे थो त बूटा जेके आहिनि उहे पाण पंहिंजी खाधो खुराक जेका आहे उहा पाण ई पंहिंजे पाण मंझां ई हासिलु कंदा आहिनि। उहा ई जेको खाधो तयारु कंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजी ग्रोथ में कमु कंदो आहे, कमु ईंदो आहे। तंहिंजे करे असां चई सघूं था त प्लांट जेके आहिनि उहे फोटोट्रॉफ आहिनि पाण। बाक़ी ॿिया जेके हेटरोट्रॉफ आहिनि जेके पंहिंजो खाधो पाण तयारु न कंदा आहिनि, असां उन्हनि जानदारनि खे हेटरोट्रॉफ सॾूं था। उहे फोटोट्रॉफ्स ते खाधे जे लाइ डिपेंड कंदा आहिनि। फोटोट्रॉफ असां छा खे था चऊं? अहिड़नि जानदारनि खे जेकी रोशनीअ ते डिपेंड कंदा हुजनि। फोटो यानी रोशनी, ट्रॉफ्स यानी उन्हनि जे मथां गुज़रान कंदड़ या उन्हनि ते डिपेंड कंदड़। तंहिंजे करे उहे सभई जानदार जेके रोशनीअ जी मदद सां पंहिंजो खाधो तयारु कनि था तिन खे फोटोट्रॉफ चई सघिजे थो। हिकिड़ो तव्हां टर्म ॿुधो आहे हेटरोट्रॉफ, ॿियो तव्हां ॿुधो आहे अॻ में ऑटोट्रॉफ, ऐं हाणे टियों टर्म आहे फोटोट्रॉफ। हेटरोट्रॉफ उहे जानदार जेके पंहिंजो खाधो पाण तयारु न करे सघनि। फोटोट्रॉफ उहे जानदार जेकी खाधे जी तयारी जे लाइ सिज जी रोशनीअ ते इन्हिसार कंदा हुजनि। ऐं ऑटोट्रॉफ वरी असां उन्हनि खे चऊं था जेकी पंहिंजो खाधो पाण तयारु करे सघनि। ऑटोट्रॉफ जा वरी ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ा आहिनि फोटोट्रॉफ ऐं ॿिया आहिनि कीमोट्रॉफ। फोटोट्रॉफ उन्हनि खे चऊं था जेके सिज जी रोशनी जी मदद सां खाधो तयारु कनि, ऐं कीमोट्रॉफ वरी उन्हनि खे चऊं था जेके पंहिंजो खाधो पाण तयारु कनि पर कीमियाई अमल जी मदद सां। उन्हनि खे सिज जी रोशनी जी ज़रूरत न आहे पवंदी।
Photosynthesis is the only process which produces free oxygen by splitting H2O. रोशनाई तरकीब वारो अमल वाहिद अमल आहे जंहिंमें पाणी टोड़े ऑक्सीजन पैदा कई वेंदी आहे। मिसाल जे तौर ते जेकर असां क्लोरोप्लास्ट में अंदरि ॾिसूं त उन जे अंदरि असांखे थाइलेकाइड डिस्क्स नज़र ईंदियूं आहिनि। उन्हनि जे मथां इहे नंढड़ा ज़रड़ा थींदा आहिनि क्लोरोफिल जा। उन्हनि क्लोरोफिल ते अची करे सिज जी रोशनी पवंदी आहे त उहे छा कंदा आहिनि त पंहिंजे पाण मञा जेको आहे सो इलेक्ट्रॉन खे उहो ख़ारिज करे छॾींदा आहिनि ऐं पोइ उहे पाणीअ खे टोड़ींदा आहिनि। पाणी स्प्लिट थींदो त उन मंझां हाइड्रोजन आयन अलॻि थी वेंदी ऐं ऑक्सीजन आयन अलॻि थी वेंदी आहे। इहा ऑक्सीजन ॿूटा ॿाहिरि माहौल में ख़ारिज कंदा आहिनि जेका सभिनी जानदारनि खे साह खणण लाइ कमु ईंदी आहे। सो फोटोसिंथेसिस उहो वाहिद अमल आहे जंहिंजे दौरान ऑक्सीजन पैदा थींदी आहे ऐं असांजे माहौल में शामिल थी वञे थी। पाणीअ जे अहिड़े टुटण खे असां सॾूं था फोटोलायसिस। छो त हिते पाणी जेको आहे उहो फोटान जी मदद सां टुटे थो, तंहिंजे करे फोटो यानी रोशनी, लायसिस माना टुटण, रोशनीअ जी मदद सां टुटण। सो पाणी हिते छा थो थिए, फोटोलायसिस थिए थी पाणीअ जी। असांजो अॼोको लेक्चर समरी पार्ट 1 हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।